इमरान खान पाकिस्तान की रियासत खिलाफ गद्दारी की साजिश कई। ऑडियो लीक करण में हुकूमत जो को किरदार नाहे। साइफर के मामले ते मुल्क से बदतरीन बददियानती कई वई। काबीना इंक्वायरी कमेटी जोड़े चुकी है। आइन ऐं कानून मुताबिक कार्रवाई थींदी। पीटीआई चेयरमैन पाक फौज के भी विरहाइण की कोशिश कई। जेकॾहिं खेसि ॿीहर मुसलत कयो वियो त मुल्क खे तबाह करे छॾींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त आर्मी चीफ की मुक़ररी जो तरीक़ो आइन ऐं कानून में मौजूद है। फ़ैसिलो भी आइन ऐं कानून मौजूद थींदो। कंहिंखे भी परेशान थियण की ज़रूरत नाहे। हमने अभी तक मांगा नहीं है हमारा रिहेबिलिटेशन और रिकंस्ट्रक्शन की मदद। खान साहब का वो आदत उसका है दूसरों पे इल्जाम लगाना, लेकिन मेरा नहीं ख्याल में पाकिस्तान की तारीख में किसी पे ये से इल्जाम लगा हो कि उन्होंने चंदा का या ज़कात का या सिला मुतासरीन से चोरी किया। खान साहब पे ये इल्जाम लगा है और मैंने नहीं लगाया। फाइनेंशियल टाइम्स जो इंटरनेशनल न्यूज़पेपर है उन्होंने साबित कर दिया कि ये चंदा चोर है। तो जो खुद चंदा चोर है वो जगह जगह जाके हुकूमत को कहता है चंदा चोर। खान साहब का मुनाफिकत पूरा पाकिस्तान को नजर आ रहा है। तो खान साहब का तरीकाकार ये है कि झूठ बोलो, इतना झूठ बोलो और कुछ न कुछ झूठ कोई लोग मानेंगे। हम नेक नियति के साथ मेहनत कर रहे हैं, मेहनत करते रहेंगे। बिलावल भुट्टो सरदार इमरान खान के चंदे चोर ऐं ज़कात चोर करार ॾेई छॾियो। पीपल्स पार्टी के चेयरमैन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॿोॾ दौरान कुछ माण्हू इक़्तिदार लाइ साज़िशूं करे रहिया आहिनि, पर ॾही फंडिंग वठण वारो चोर ॿियनि ते इल्ज़ाम मढ़ी रहियो आहे। सियासत भी कंदासीं, पर पहिरीं अवलियत ॿोॾ मुतासिर आहिनि। इमरान खान पंहिंजो घर रेगुलाइज़ कराए ॿियनि जा घर केराया। इमरान खान जी हुकूमत में दोस्त मुल्कनि खे नुक़सान पहुतो। इमरान खान जी मुनाफ़क़त पूरे मुल्क में नज़र अची रही है। चीन सां असांजा हमालिया खां भी वधीक ऊचा लाॻापा आहिनि। ॿोड़ खां पोइ मुल्क बीमारियुनि की सूरत में हिकु ॿी तबाही खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पाणी सबब बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। सिंध जे ॿोड़ मुतासिर इलाइक़नि मां 50% पाणी निकिरी चुको आहे। 3 करोड़ माण्हू मुतासिर थिया आहिनि। 4 लख एकड़नि ते बीठल फसल लुड़ी वियो। ॿोड़ सबब सिंध समुंड जो ॾेख ॾेई रही आहे। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ॿोड़ में सोच खां भी वधीक नुक़सान थियो आहे। पाणी लही वञण बाद नुक़सान जो सही अंदाज़ो थींदो। माण्हुनि जी बहाली लाइ महिनत कई पई वञे। ॿोड़ दौरान वज़ीर आज़म जेके क़दम खया उहे तारीफ़ जोगा आहिनि। जिन माण्हुनि जा घर तबाह थिया उन्हनि खे घर ठाराए ॾिना वेंदा। पहिरीं माण्हुनि जी ज़िंदगी, पोइ सियासत कंदासीं। ॿोड़ मुतासिरनि खे घर ठाहे ॾियण लाइ वर्ल्ड बैंक खां कर्ज़ वरितो पियो वञे। अहिड़ी ॿोड़ मुस्तक़बिल में अची सघे थी। हाणे खां ई कमु करणो पवंदो। हिन वक्त ॿोड़ पाकिस्तान जो सब खां वॾो मसलो आहे। ग्लोबल वार्मिंग जा असर पाकिस्तान ते पइजी रहिया आहिनि। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतूं ॿोड़ मुतासिरनि जी वाहुर लाइ बहितरीन कमु करे रहियूं आहिनि। ॿोड़ मुतासिरनि जी मदद लाइ बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम भी साराह जोॻो अमल आहे। ॿोड़ सबब ज़राअत खे कापारी धक रसियो आहे। हुकूमत खे फसलनि जी इंश्योरेंस ते ध्यानु ॾियणु घुर्जे। सदर आरिफ अलवी जो पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर साग डाच खेस डंडो हलाइण की ज़रूरत ही न पई। डॉलर हेठि अची वियो। डॉलर जो सही मुल्ह 200 रुपयनि खां घटि आहे। डॉलर मिलात अचण सां मईशत खे फ़ाइदो पहुची रहियो आहे। मुआशी तरक़ी जे लाइ गॾिजी कमु करणो पवंदो।